बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीर सिरिया प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊँ हैं लैला निसार ऐं मुसागत स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर साफ़ी GM जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान पंहिंजे गैर मुल्की साज़िशी बयानी खां वठी छॾियो आहे यू टर्न। हिकु बरतानवी अख़बार फाइनेंशियल टाइम्स खे हुननि हिकु इंटरव्यू ॾिनो जंहिंमें हुननि बाक़ाइदा तौर ते चई छॾियो त अमरीकी साज़िश जो मामिलो हाणे ख़तमु थी चुको आहे, जंहिं ते हुकूमत जेकी मौजूदा आहे उनजो बि सख़्तु रद्द अमल अचे पियो त आख़िर ईअं कीअं तव्हां हथु खणी छॾियो। एॾो वॾो बयानियो तव्हां नैरेटिव क्रिएट कयो हुयो, माण्हुनि खे उन्हनि में फ्रस्ट्रेशन बि क्रिएट थी वई हुई इन नैरेटिव खे वठी करे, ऐं हाणे तव्हां चओ था त अमरीकी साज़िश जो मामिलो ख़तमु थी चुको आहे। त इहो कीअं ख़तमु थियो? यकीनन इन स्टेटमेंट ते खोड़ सारा सवाल उथनि था। ऐं ॿिए तरफ़ हिन वक़्तु मुल्क में जेको मामिलो डिस्कस थी रहियो आहे उहो आहे हिकु अहम मुक़ररी जो मामिलो, जेकी आहे आर्मी चीफ जी तैनाती चऊं या मुक़ररी चऊं त उहा हिन वक़्तु तमामु घणी डिस्कस थी रही आहे। जेकॾहिं असीं इमरान ख़ान साहब जी ॻाल्हि कयूं या हुकूमत जे तरफ़ां जेके जवाब अचनि था या हिक ॿिए ते हमला थियनि था इन मामले खे वठी करे, उहे बि तव्हां सां शेयर कंदा हलूं था। त इमरान ख़ान साहब छा चवनि था त मुल्क जा अहम फ़ैसिला लंडन में कया वञनि पिया ऐं आर्मी चीफ जी मुक़ररी जो फ़ैसिलो जेको आहे उहो लंडन में थी रहियो आहे। जॾहिं त असीं ॻाल्हि कयूं जॾहिं शहबाज़ शरीफ़ साहब वज़ीर आज़म साहब जॾहिं लंडन में हुया त हिते उन्हनि जा ॿिया वज़ीर जेके आहिनि उहे असांखे इन शइ जो जवाबु ॾेई रहिया हुआ त आर्मी चीफ जी मुक़ररी जो अञा फ़ैसिलो न आहे थियो। इहो जवाबु वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल या असीं हुनखे स्टेटमेंट चऊं त उहे पंहिंजी हिकु प्रेस कॉन्फ्रेंस में मीडिया टॉक कंदे उन्हनि ॾिनो। सो बहरहाल ही मामला तमामु घणा डिस्कस थियनि पिया त हिकु तरफ़ इमरान ख़ान जेके पंहिंजा नैरेटिव्स बिल्ड कंदो आयो, क्रिएट कंदो आयो, ऐं हाणे मुसलसिल हू इंटरव्यूज़ बि ॾेई रहिया आहिनि गैर मुल्की मीडिया ते, ऐं हुननि खां इहो मुसलसिल सवाल पुछियो वञे पियो गैर मुल्की साज़िश जो, जंहिं ते ख़ैर हिकु ही स्टेटमेंट साम्हूं आई आहे। सो बहरहाल हलूं था जमाली साहब जी तरफ़ त उन्हनि वटि छा ख़बरूं आहिनि अहम मुक़ररी जे हवाले सां। ज़रिया इहे ॿुधाइनि पिया त सीनियोरिटी खे कंसिडर कयो वञे पियो, पर पहिरीं असीं शुरूआति कंदासीं त जमाली साहब अमरीकी साज़िशी बयानियो नैरेटिव जेको इमरान ख़ान साहब बिल्ड कयो, जॾहिं उन्हनि खे हॉस्ट कयो वियो वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जे ज़रिए, काफ़ी स्ट्रॉन्ग नैरेटिव कंसिडर कयो पियो ऐं हिकदमि सां उन्हनि चई छॾियो त इहो मामिलो ख़तमु थी वियो, जंहिंजे लाइ कुझु ॾींहं अॻु में हू यको इन्वेस्टिगेशन जी ॻाल्हि कनि पिया त हिन ते भरपूर इन्वेस्टिगेशन थियणु खपे। ॾिसो, इमरान ख़ान जॾहिं हिन हुकूमत में आयो पोणा 4 साल, त जेके हिन हुकूमत में अचण खां अॻु में हुन वाइदा कया उन्हनि सभिनी ताईं बि त यू टर्न खयो ई न। यानी आवाम खे चयईं त मां तव्हांखे 1 करोड़ नौकरियूं ॾींदुसि, 50 लख घर ठाहे ॾींदुसि, पेट्रोल 34 रुपए करे छॾींदुसि, बिजली जा बिल जेके आहिनि उहे जेकॾहिं महांगा हूंदा त उन्हनि खे उहो साड़ण जो जेको आहे हुन हिकिड़ो ड्रामो कयो हुयो। असां IMF वटि वेंदासीं त ख़ुदकुशी कंदासीं। त जॾहिं हुकूमत में आयो त उहे जेके उनजा सॼा वाइदा हुआ उन्हनि सभिनी तां उन्हनि यू टर्न आहियूं। हाणे बेसिकली पोणा 4 साल हुन वटि कारकर्दगी ॾेखारण जे लाइ कुझु हुयो कान। आख़िर उहो आवाम खे कहिड़ो मुंहुं ॾेखारे आहे त न हू पेट्रोल सस्तो करे सघियो, न डॉलर सस्तो करे सघियो, न कर्ज़ लाहे सघियो, बल्कि पाकिस्तानी तारीख़ में सभ खां वॾा कर्ज़ जेके आहिनि उहे इमरान ख़ान जी हुकूमत में वरिता विया। न 1 करोड़ नौकरियूं ॾेई सघियो, न 50 लख घर ॾेई सघियो, ऐं न ई हिन मुल्क में को हिकिड़ो प्रोजेक्ट अहिड़ो उन क़ाइमु करे सघियो जंहिंजे बुनियाद ते हू आवाम में वञी हमदर्दी हासिलु करे आहे। त उन हिकिड़ो असां त उन वक़्तु बि चवंदा हुआसीं त इहो सॼो हिन ड्रामो क्रिएट कयो आहे ऐं साइफ़र जी बुनियाद ते उहो साइफ़र जेको पंहिंजे कौंसिल जनरल या सफ़ीर जो जेको लिखियलु हो, जेको हुकूमत पाकिस्तान जो मुलाज़िम हुयो, ऐं उन जी हिकिड़ी मिनट्स ऑफ दी मीटिंग खे जेको आहे न बहानो करे ऐं अवाम में पंहिंजे लाइ हमदर्दी गेन करण जे लाइ ऐं पंहिंजी मां सम्झां थो त सियासत खे बचाइण लाइ, छो जो 4 साल जेको आहे हीउ जवाबु नथो ॾेई सघे, अॼु बि जवाबु नथो ॾेई सघे पोणा 4 साल त छा थियो। ऐं जॾहिं गैर मुल्की जंहिं हिन खां इंटरव्यू थियो आहे, चाहे उहो CNN वरितो, जर्मन एंकर वरितो या हाणे ब्रिटिश वारे वरितो आहे, हर एंकर हिन खां सिर्फ़ु मुख़्तसिर सवाल पुछा। कंहिं इहो पुछो त तव्हां ते जेको हमिलो थियो आहे उन हमले जो भला तव्हांजो एतिरो इल्ज़ाम लॻाए रहिया आहियो कंहिं मुल्क जे प्राइम मिनिस्टर ते ऐं उन जे वज़ीर दाख़िला ते ऐं हिकु फ़ौजी ऑफिसर ते, त छा तव्हां वटि को सबूत आहे? त हिन उन्हनि खे को जवाबु कान ॾिनो। ॿिए एंकर जॾहिं हिन खां पुछो त पोणा 4 साल में भला तूं इहो ॿुधाए त का हिकिड़ी अस्पताल तव्हां पंहिंजे KPK में ठाही जंहिंमें जेको आहे चओ जेको तव्हां ॻाल्हियूं था कंदा हुयो, ऐं पहिरियों त इहो ई नैरेटिव हुनजो न त इलाजु सभिनी जे लाइ हुजणु घुरिजे, इंसाफ़ सभिनी लाइ हुजणु घुरिजे, भला तव्हां वटि को अहिड़ी शइ आहे जेकी तव्हां का अस्पताल KPK में ठाही हुजे, या तव्हां पुलिस रिफॉर्म्स जूं ॻाल्हि कंदा हुया
त पोणा 4 साल तव्हां वटि हुकूमत आहे, अञा बि पंजाब हुकूमत तव्हां वटि ई आहे, त पोइ पुलिस जेको तव्हां चवंदा आहियो त ज़ोरावर ऐं ग़रीब माण्हू जेको आहे बराबरि ईंदो, त पोइ तव्हां पुलिस में कहिड़ा रिफॉर्म्स कया? कंहिं हिकिड़े सवाल जो बि हिन जवाबु न ॾिनो आहे। जंहिं एंकर उन्हनि खां इंटरव्यू कयो आहे, इहो शुक्र आहे त मुल्की मीडिया जे एंकरनि जे ख़िलाफ़ु त हिननि जा जेके ट्विटर ते वेठल आहिनि पेड एम्प्लॉइज़, मां सम्झां थो उहे त हाणे कारकुन बि न आहिनि, पेड एम्प्लॉइज़ जेके हिननि जा वेठा आहिनि उहे गारगंद कंदा आहिनि। पर हाणे हिननि ग़ैर मुल्की एंकर्स खे बि कान छॾियो ऐं उन एंकर्स जी ट्वीट आई त उनखे जेको आहे क़तल करणु ऐं जिनसी हिरासगी जा उन ते जेके धमकियूं मिली रहियूं आहिनि, इहो उनजो पंहिंजो ट्वीट ते मौजूदु आहे। बहरहाल हाणे अॻिते हलूं त वरी जॾहिं कल्ह ब्रिटिश जेको आहे चैनल हिन खां पुछियो आहे त हुन चयो त हाणे बसि छॾियोसीं, इहो अमरीकी जेको साज़िशी या पुराणी ॻाल्हि थी वई आहे। बेसिकली इहो ई मसइलो आहे त इमरान ख़ान जे कोल ऐं फेल में, छो जो बेसिकली हीउ सियासतदान कान्हे, हिकिड़ो खिलाड़ी हुयो, उहो इतफ़ाक़न जेको आहे जेको बि मामिलो कूड़ ते ॿधलु हूंदो, जेको बि भले नैरेटिव क़ाइमु करे, पर जंहिंजा पेर न हूंदा, सच ते न बीठल हूंदो, उन जो अंजाम इहो ई थियणो हूंदो आहे। छो जो जॾहिं तव्हां एतिरो वॾो इल्ज़ाम लॻाईंदा आहियो त पोइ तव्हांखे कंहिं न कंहिं जे बारे में सबूत ॾियणा पवंदा आहिनि। ऐं जॾहिं तव्हां वटि को आहे ई कान चवण जे लाइ, जीअं इहा ई ॻाल्हि जीअं उनखां एंकर्स पुछी त वटि 3 माण्हुनि ते तव्हां लॻाइनि त भला सबूत बि त ॾियो न। ॾिसो केतिरे इल्ज़ाम लॻाइण ऐं इल्ज़ाम हिन खे न करे इल्ज़ाम ख़ान जे नाले सां ई मशहूरु इन करे थी वियो बेसिकली, जो ही एतिरा कूड़ ॻाल्हाईंदो आहे जो हर कलाक खां पोइ हिन खां इहो विसरी वेंदो आहे त हिन कलाक खां अॻु में कूड़ कहिड़ो ॻाल्हायो हुयो। हाणे हिकिड़े कूड़ खे संभालण जे लाइ वरी ॿियो कूड़ ॻाल्हाइणो पवंदो आहे, वरी ॿिए कूड़ खे संभालण लाइ टियों कूड़ ॻाल्हाइणो पवंदो आहे। त इहो हिकिड़ो दास्तान जेको आहे गुज़िरियल 4 महीननि खां त लगातार 5 महीननि खां हिन मुल्क में हली रही हुई। पर इन खां अॻु में बि जेकॾहिं तव्हां हिन जो सियासी ट्रैक रिकॉर्ड ॾिसो त हिन जी टोटल सियासत कूड़ ते, फ्रॉड ते, 2 नंबरनि ते ॿधल हुई ऐं आहिस्ता आहिस्ता जेको आहे उहो पंहिंजी ॻाल्हियुनि मां ई पाण पधिरो थी रहियो आहे ऐं आवाम जे साम्हूं हिन जो जेको असुलु चहिरो आहे उहो बेनक़ाब थो थिए। त सिर्फ़ु पंहिंजी कुर्सी जे ख़ातिर हिन मुल्क जी सलामती दाव ते लॻाई, यानी कि पाकिस्तान जे अवाम खे ऐं पाकिस्तान जे इदारनि खे अमरीका सां विढ़ाइण जी हिन साज़िश कई। इन खां अॻु में हिन तोहफ़ा विकिणी करे अरब कंट्री सां असांजा तालुकात ख़राबु कराया। इन खां अॻु में हिन यूरोपी यूनियन सां असांजा तालुकात ख़राबु कराया, जंहिंजे अगेंस्ट तमामु सख़्तु स्टेटमेंट आया यूरोपी यूनियन जा बि। त मसइलो हिन न त असांखे कंहिं इंटरनेशनल पॉलिसी में कामयाबु थियणु ॾिनो, बल्कि असांजा जेके ठहियलु जुड़ियल रिलेशन्स हुआ उन्हनि खे तहस नहस करे छॾियो। चाइना ते जेको आहे करप्शन जा इल्ज़ाम लॻाए करे चाइना खां असांखे नाराज़ करे छॾियो। मक़सदु हिन जी न त मुल्क जे अंदरि का पॉलिसी कामयाबु रही, न मुल्क जे ॿाहिरि का पॉलिसी हिन जी कामयाबु रही। ऐं छो जो जेको सिर्फ़ु कूड़ ते ॿधलु हूंदो आहे उन जी मुदत हमेशह घटि हूंदी आहे ऐं उनजो अंजाम ई ॾिसी रहियो आहे त जॾहिं हाणे ई अवाम खे ख़िताबु करे रहियो आहे त तव्हां ॾिसो 200-300 माण्हू बि कान्हनि ऐं ॻाल्हियूं जेको आहे लखनि जी, त 20 लख माण्हू त अची वेंदा, त 25 लख माण्हू अची वेंदा, त 5 करोड़ माण्हू अची वेंदा। हे सिर्फ़ु सोशल मीडिया ते जेके हिन 24-25 हज़ार माण्हू भर्ती कयल आहिनि KPK में ऐं गिलगित बिल्तिस्तान में, उन्हनि जे ज़रिए हे सिर्फ़ु सोशल मीडिया ते हिकिड़ो पंहिंजो टेम्पो ठाहे करे हुकूमत खे बि ब्लैकमेल करण जी कोशिशि कई आहे, हिन इदारनि खे बि ब्लैकमेल करण जी कोशिशि कई आहे, हिन जुडिशरी खे बि ब्लैकमेल करण जी कोशिशि कई आहे ऐं हिन जर्नलिस्टनि खे बि ब्लैकमेल करण जी कोशिशि कई आहे। त हिननि जो जेको बि बयानियो आहे उहो हथरादू आहे। अच्छा, बग़ैर कंहिं सबूत पर ॾिसो जमाली साहब, जॾहिं हुननि जो पहिरियों नैरेटिव इहो गैर मुल्की साज़िश अमेरिकन कॉन्स्पिरेसी वारो आयो हुयो त उन नैरेटिव खे बि वॾे पैमाने ताईं असीं ॾिठोसीं त अवाम उनखे बाए कयो हुयो। त हाणे छा नैरेटिव आहे? ऐं चलो जेकॾहिं असीं थोरो पोइ ते वञूं त उन नैरेटिव हाणे जेकी उन्हनि पाण स्टेटमेंट ॾिनी आहे इमरान ख़ान साहब, त अवाम जी तरफ़ां तव्हां छा रद्द अमल एक्सपेक्ट कयो पिया? पाकिस्तान में एंटी एस्टेब्लिशमेंट ऐं एंटी अमेरिकन जेको नैरेटिव आहे उहो हमेशह खां मक़बूल रहियो आहे। तव्हां जेकॾहिं भुटे साहब जी तारीख़ खां खणी ॾिसो त तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो, बल्कि लियाकत अली ख़ान जी तव्हां हिस्ट्री खां ॾिसो त तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त हमेशह इहो नैरेटिव, इन जा 2 रीज़न्स आहिनि। हिकु रीज़न त अवाम में जेकी उहा नफ़रत 30-40 सालनि खां आहे, सही। ॿी जेकी उनजो वॾो आहे त उन नैरेटिव खे जेके पाकिस्तान जा दुश्मन मुल्क आहिनि उहे वधि खां वधि जेको आहे उनखे वायरल कंदा आहिनि ऐं उन में अञा मिर्च मसाला विझी करे कूड़ियूं सचियूं स्टोरियूं ऐं हिस्ट्री जूं ॻाल्हियूं ॿुधाए करे उन खे जेको आहे पंहिंजे मक़सदनि जे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। त जीअं बेसिकली उन्हनि जो मक़सदु हूंदो आहे त पाकिस्तान कमज़ोर थिए
ऐं इन क़िस्म जा इमरान ख़ान टाइप जा जेके लीडर्स सो कॉल्ड जंहिंखे असां चवंदा हुआसीं, असां त शुरू खां छो जो हिन जी असलियत जे बारे में ज़ाहिर आहे जर्नलिस्ट हुजण जे एतबार सां जेके हिन जूं पॉलिसीज़ हुयूं, जेको हिन जूं तक़रीरूं हुयूं ऐं जंहिंमां माण्हू मुतासिर थींदा आहिनि, असां इहो चई सघूं था त हीउ हिकिड़ो सुठो डिबेटर आहे। हिन खे अवाम खे पंहिंजो चूरन जेको आहे सही तरीक़े सां विकिणणु ईंदो आहे। हिकिड़ो सुठो सेल्समैन थी सघे थो, छो जो पंहिंजी शइ खे सेल करण जो हिन वटि जेको आहे इहो तजुर्बो ऐं फ़न मौजूदु आहे। तजुर्बो त उन थो चवां, बहरहाल जो फ़न मौजूदु आहे। ऐं तव्हां ॾिसो जेके ॻाल्हियूं कंदा न पॉपुलरिटी जूं, त तव्हां कार्टून जी जेकॾहिं तव्हां व्यूवरशिप ॾिसो त उहो पाकिस्तान में तमामु जेके बि ड्रामा हुजनि या जेके बि प्रोग्राम्स थींदा हुजनि या टॉक शोज़ जी त कंहिं एतिरी रेटिंग कान हूंदी आहे, पर उन्हनि जी रेटिंग जेको आहे तव्हांखे हमेशह हाईएस्ट मिलियंस में मिलंदी। त हीअ उन मां मुतासिर थियण वारा माण्हू आहिनि। त हाणे असांजा हेतिरा फॉलोवर्स थी विया आहिनि, हेतिरा ट्वीट्स थी विया आहिनि, हेतिरा रीट्वीट्स थी विया आहिनि, हाणे हेतिरा जेको आहिनि असां ते कमेंट्स अची रहिया आहिनि। त हीअ उन ई ट्रेंड ते हली रहिया आहिनि जेके तव्हां जेकॾहिं कार्टून जो जेकॾहिं तव्हां उहो ट्रेंड जेकॾहिं कॾहिं सोशल मीडिया ते ॾिसो त तव्हांखे आइडियो थी वेंदो त हिन जे पुठियां जेके फॉलोवर्स आहिनि उहे बिल्कुलु उन कार्टून जे वांगुरु जेको आहे फॉलो कंदा आहिनि। त गैर मुल्की साज़िश आहे ऐं ॿियो हुकूमत जेकी मौजूदु आहे उनखे इम्पोर्टेड सॾनि पिया। त हाणे ही हक़ीक़ी आज़ादी मार्च जेको आहे अञा ताईं उन ते क़ाइमु आहिनि। ॿियो ही चवनि था त हिननि खे फौरी इलेक्शन बि खपे, टाइम त उहे बि गुज़रंदो वञे पियो। त हाणे बि हिननि जे लाइ जेकी मौजूदा हुकूमत आहे उहा इम्पोर्टेड ई आहे, छो त गैर मुल्की साज़िश वारो बयानियूं त ख़तमु थी वियो। त पोइ त हुकूमत खे बि हिननि खे क़बूलनि खपे न। पब्लिक खे सेल करण जे लाइ ॿियो कुझु कान्हे सवाइ हिन 2-4 शयुनि जे, त ही इम्पोर्टेड हुकूमत आहे, ही गैर मुल्की साज़िश आहे। हाणे त इम्पोर्टेड हुकूमत वारी ॻाल्हि बि वई न, पर ही अञा बि वरी हिन इहो यू टर्न आयो आहे, वरी यू टर्न हणंदो, इहो को मसइलो न आहे। हाणे छो जो हाणे असांजा ॻाल्हियूं ॿुधण जा आदी थी चुका आहियूं। अच्छा, त हाणे गैर मुल्की मीडिया खे जॾहिं हे इंटरव्यू ॾींदो आहे त उते हिन जी जेको आहे ॻाल्हियूं डिफरेंट हूंदियूं आहिनि। उते हर शइ जे बारे में चवंदो आहे न अहिड़ी मां त अमेरिका सां बहितर तालुका चाहियां थो, इन करे 3 कंपनियूं हायर करनि त इहे तालुकात जा ठीकु थियनि। ऐं जॾहिं असांजे अवाम खे हिनखे इहो चूरन विकिणणो हूंदो आहे त वरी पोइ इहा साॻी ॻाल्हि त ग़ुलामी, आज़ादी, इंसाफ़ नथो मिले, सिहती सहूलियत न आहे, इहा असांजे लाइ आहे, पाकिस्तानी अवाम जे लाइ। ऐं जेको काफ़ी हद ताईं जेको अवाम हिनखे पहिरियों बाए करे रहियो हो, पर हाणे जेके हिन जे लॉन्ग मार्च ऐं हिन जी जेके सिचुएशन मां नज़र अची रहियो आहे ऐं जेतिरी फ्रस्ट्रेशन में उहो नज़र अची रहियो आहे। ॾिसो आर्मी चीफ जी तैनाती लॻाइण या न लॻाइण हिकिड़ो पाकिस्तान में पहिरीं दफ़ा जेको आहे उहो इमरान खान चए पियो त डिस्कस लंडन में थी रहियो आहे, मशवरो इन क़िस्म जो जेको बि एजेंडा आहे उहो पहिरियों दफ़ो पाकिस्तान में इन जी हाइप क्रिएट थी आहे। इन खां अॻु में भला हर आर्मी चीफ खे बि त कंहिं न कंहिं लॻायो ई आहे न। हिकिड़े को हिन मुल्क में त हिकिड़ो बि को अहिड़ो आर्मी चीफ न आहे जेके इमरान ख़ान लॻायो हुजे न, या मोस्टली आर्मी चीफ लॻाया आहिनि नवाज़ शरीफ़, या जेकॾहिं कुझु लॻाया आहिनि त पोइ पीपल्स पार्टी। हाणे हिन जो हिन में कहिड़ो जेको आहे कारनामो रहियो, ऐं जॾहिं नवाज़ शरीफ़ जंहिं आर्मी चीफ खे लॻायो उन दौर जी जेकॾहिं तव्हां हिस्ट्रियूं खणो त उन दौर जा जेके चङा मुड़ुस ताक़तवर धुरियूं उहो त इन ई इमरान खे पाले रहियूं न, उहो त ईअं इमरान ख़ान खे पंहिंजी नर्सरी में वॾो करे रहियूं न। उहो त हिनखे बाक़ाइदा जीअं चइबो आहे त पहिरियों ॿिज विधियूं, पोइ जेको आहे हुनखे भाण ॾिनऊं, उनखां पोइ जेको आहे हुन में पाणी विझी करे उनखे थोरो सो तनावर कयूं। पर हाणे जेकॾहिं उहो फर्माबरदार जेके उहो सम्झी रहिया हुआ उहो नाफ़रमान थी वियो ऐं पंहिंजे करतूतनि जे करे हुकूमत मां हलियो वियो, त उन्हनि जो कहिड़ो कसूर आहे। पर हेड टारगेट इन करे करे रहियो आहे जो हिनखे ख़बर आहे त हाणे जेकॾहिं जेसिताणी हिनखे इहा सपोर्ट वरी न मिलंदी त हीउ इलेक्शन नथो खटी सघे। हिन जे पाकिस्तान जी जेकी डायमेंशन आहे, सोशल मीडिया खे जेकॾहिं को फॉलो न करे त ऐं आम माण्हुनि वटि वञे त पोइ उन्हनि खे ख़बर पए त हिन जी पॉपुलरिटी छा आहे। पर बार-बार मर्ज़ी जे फ़ैसिले जी ॻाल्हि करे पियो इमरान ख़ान त शहबाज़ शरीफ़ लंडन में वञी करे मर्ज़ी जो फ़ैसिलो न पियो करे सघे। हाणे हिकिड़ी अकुल जी ॻाल्हि आहे त नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो शहबाज़ शरीफ़ जो वॾो भाउ आहे। ठीकु आहे, जेकॾहिं असां हुन खां पार्टी खां हटी करे बि ॻाल्हि कयूं त हू जॾहिं पंहिंजे भाउ सां मिलंदो त हू हिनखे वही नाज़िल थी आहे त उन टॉपिक ते ॻाल्हाए रहियो हुयो। मतिलबु हीउ अज़्यूम करण वारो इंसानु आहे, हे कंहिं बि इल्ज़ाम खे अज़्यूम करे छॾींदो आहे त बसि हीउ थियण वारो आहे। आर्मी चीफ जी तैनाती सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको तरीक़ेकार आहे त आर्मी चीफ ई उनखे समरी जी सूरत में या नोट जी सूरत में थ्रू डिफेंस मिनिस्ट्री मोकिलींदो। उनखां पोइ अल्टीमेटली डिसीशन जेको आहे उहो करिणो आहे प्राइम मिनिस्टर खे। ऐं जेको इन जो माज़ी जो प्रोसीजर असां जेको छो जो हिन वक़्तु ताईं कॾहिं हाईलाइट न थियो आहे त इन्हनि ते असां कॾहिं ॻाल्हायो बि कान्हे, त इन जो प्रोसीजर हिकिड़ो सिंपल आहे त जेके 4, 5, 6 कॾहिं 4 जी लिस्ट हली वेंदी आहे, कॾहिं 5 जी हली वेंदी आहे, माज़ी में 6-7 बि विया आहिनि। पर हिकिड़ा जेके मोस्ट उन कैटेगरी जा सीनियर जनरल्स हूंदा आहिनि
उहो उन्हनि खे उन्हनि जी consider कयो वेंदो हिकिड़ो समरी टाइप ठाही मोकिली वेंदी आहे प्राइम मिनिस्टर खे। उन खां पोइ प्राइम मिनिस्टर उन मां हिकिड़े खे चूज़ कंदो आहे ऐं बाक़ी वरी जेके उन खां सीनियर्स हूंदा आहिनि, जेकॾहिं को हेठिन लिस्ट मां अचे थो त आर्मी जो वरी तरीक़ेकार इहो रहियो आहे त बाक़ी जेके सीनियर जनरल्स हूंदा आहिनि उहे ऑटोमेटिक रिज़ाइन कंदा आहिनि। ओके इहो त हिकिड़ो सेट पैटर्न आहे जेको कई सालनि खां थी रहियो आहे। हाणे हिन जे लाइ काल्ह नई ॻाल्हि पैदा थी वई आहे, का नवाण आहे, वरी हिकिड़ी तरफ़ चए थो हाणे तव्हां हिन जी साइकोलॉजिकल अंदाज़ो लॻायो त केतिरी फ्रस्ट्रेशन में आहे, त चए थो त मुंहिंजी हुकूमत आहे पंजाब में ऐं मुंहिंजी FIR नथी दर्ज थिए। अरे त भई छॾे न हुकूमत, तूं त चवंदो आहीं त मूंखे जेकॾहिं पावर न हूंदी त मां हेॾी हुकूमत न वठंदुमि। त सुप्रीम कोर्ट में गॾियल दरख़्वास्त पोइ हाई कोर्ट पोइ पंजाब जी हुकूमत छॾे न, जेकॾहिं पाण खे एतिरो गैर फ़ाल ऐं पाण खे एतिरो कमज़ोर सम्झी रहियो आहे त पोइ हुकूमत छो नथा छॾनि। मसइलो आहे न हिननि जी कोल ऐं फेल में तज़ाद खां अलावा जेके यूटर्न जा त हिन जी पूरी हिस्ट्री आहे। 4000 खां वधीक हिन वक़्तु ताईं यूटर्न्स आया आहिनि गुज़िरियल चंद सालनि में। यानी ईंदड़ ॾींहंनि में अञा त हाणे हिनखे छो जो मां चयुमि न त हिनखे सियासत त ईंदी कान हुई न। हीअ त ज़ाहिर खिलाड़ी हुयो हिकिड़ो ऐं बसि उहो पाकिस्तान जी बदकिस्मती जो 92 में कप खटी ऐं पाण खे जेको आहे सुपरस्टार सम्झ लॻियो आहे क्रिकेट सां। हाणे जेको तव्हां हीअ जेको असांजो कल्ह मैच थियो आहे, ॾिसो क्रिकेट न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि दुनिया जे मुख़्तलिफ़ कंट्रीज़ में हिकिड़ो पॉपुलर गेम आहे ऐं इन जा जेके फॉलोवर्स आहिनि ज़ाहिर आहे उहे करोड़नि में आहिनि। ऐं कल्ह तव्हां हालत ॾिठी हूंदी त जॾहिं इहो मैच हली रहियो हो त सॼो पाकिस्तान न सिर्फ़ु बल्कि सॼी दुनिया जेको आहे उन मैच खे इंटरटेन करे रही हुई। त ज़ाहिर आहे उन सां वाबस्ता जेके खिलाड़ी आहिनि उन्हनि जी हिकिड़ा हू स्टार बणिजी वेंदा आहिनि हिकिड़ी जेको आहे तरीक़े सां। पर हाणे इन खां वधीक सेलिब्रिटी जी जेकॾहिं असां ॻाल्हियूं कयूं त ॿिया बि इलाही आहिनि न, पर हुननि छो जो सियासत में हिसो न वरितो आहे त इन करे अॼु ताईं हू गैर मुतनाज़ ई रहिया आहिनि। हाणे हीअ सियासत में अची आहे, सियासत में अची करे ॾिसो उहो त ज़ाहिर आहे हिनखे इस्टेब्लिशमेंट खणी आई न। हीअ सियासत में त इलेक्शन विड़ी कान पियो सघे न। इस्टेब्लिशमेंट 30 सालनि खां हिन जे मथां महिनत करे रही हुई। कुझु इस्टेब्लिशमेंट सॼी इस्टेब्लिशमेंट त नथो चई सघां, बहरहाल कुझु मख़सूस माण्हू आहे जेके हिन खे पेनेट्राइज़ करे रहिया हुआ ऐं हू बिल आख़िर पंहिंजे मक़सद में कामयाबु थिया। ऐं हीअ कंहिं तरीक़े सां जेको आहे इन मुल्क जो बदकिस्मती सां मां सम्झां थो त वज़ीर आज़म बणिजी वियो, जंहिं पाकिस्तान जी इकोनॉमी खे तबाह करे छॾी, जंहिं पाकिस्तान जे इंटरनेशनल रिलेशन्स खे तबाह करे छॾियो, जंहिं हर वाइदो कूड़ ते बदल कयो इन आवाम सां। ऐं इहा ई वजह आहे जो पोणा 4 साल जी कारकर्दगी खे तव्हां हिनखे सवाल कयो त चिड़ी वेंदो आहे। ऐं एंकर हिनखे उहे खपंदा आहिनि जेके पाकिस्तान में जेके हिन जी मस्जिद जा ख़ुशामदी सवाल कनि। ऐं जॾहिं बि हिन गैर मुल्की कंहिं इदारे खे इंटरव्यू ॾिनो आहे त तव्हां हिन जी हालत ॾिसी छॾियो। हर शइ में हिन पंहिंजे उन बयानीअ खां रिटर्न कयो आहे ऐं कंहिं शइ जो हिन वटि जवाबु न हूंदो आहे जेकॾहिं को प्रोफेशनल जर्नलिस्ट हिन खां सवाल करे। बाक़ी न कुझु यूट्यूबर्स ऐं पंहिंजा हिते चंद एंकर जेके आहिनि, मां त सम्झां थो जेके किराए ते पंहिंजा हासिलु करे छॾिया आहिनि, उहे जेके आहिनि जॾहिं उन खां ख़ुशामदी सवाल कंदा आहिनि त वरी ख़ुशी सां उन्हनि खे हर ॿिए ॾींहुं 3 ॾींहं घुराए करे उन्हनि सां ॻाल्हाईंदो आहे। न त ही जेन्युइन मीडिया जे सवालनि जो जवाबु ॾियण जी पोज़ीशन में ई न आहे। जेकॾहिं ओपन प्रेस कॉन्फ्रेंस करे त हिनखे ख़बर पए त पोइ जर्नलिस्ट जो सवाल छा थींदो आहे। छो जो हीअ हमेशह चमचागिरी ते ॿधल माण्हुनि खे घुराए उन्हनि खां मनपसंदि सवाल कराए ऐं वरी पंहिंजी जेको आहे हिकिड़ी इमेज ठाहिण जी कोशिशि कंदो आहे न। त हाणे पाकिस्तान जे अवाम में ही एक्सपोज़ थी रहियो आहे। हिन जो जेको मार्च आहे हाणे जेको पब्लिक जो जेको आहे जेकी हुन में मोटिवेशन पब्लिक जी नज़र अची रही आहे। हाणे त ॾिसो न, हाणे त हिन जा पंहिंजा चैनल बि उहे फुटेज ॾेखारीनि था न जेका हिनखे वरी मोहबत हूंदी आहे त माण्हुनि खे जेको आहे उहो भरे किथां ॾेखारींदा। जेतिरा ईंदा ओतिरा ई ॾेखारींदा न। उनखे थोरो घणो त उहो पंहिंजी लाइटिंग सां अॻियां पुठियां करे सघनि था। पर उन सबब बि जमाली साहब ॾिसो त रस्तनि जी बंदिश जी जीअं ॻाल्हि थी वञे, अॼु जी ख़बर आहे त PTI लॉन्ग मार्च दौरान रस्तनि जी बंदिश जे करे IG इस्लामाबाद खे अदालत में 16 नवंबर ते तलब कयो वियो आहे त मोटरवेज़ बंदि पिया थी वञनि ऐं IG चए पियो त हीअ जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत जे हेठि अचे पियो त हीअ बि छा मामिलो आहे? ॾिसो इन सबब ॾिसो न काफ़ी कुझु थी रहियो आहे। हिकिड़े सूबे जी हुकूमत हुजे, पुलिस ऐं बाक़ी कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा जेके सूबाई आहिनि उहे सभु तव्हांजे कंट्रोल में हुजनि त पोइ रोड रस्ता बंदि करणु कहिड़ो मसइलो आहे। 10 कारकुन उन्हनि जा ॿाहिरि रोड ते निकिरंदा, पर छो जो पुलिस जी बैकअप सपोर्ट आहे त रोड रस्ता बंदि करण त को मसइलो ई न आहे न। पर ॾिसो इहे रोड रस्ता भले बंदि करे, पर आवाम में जेको हाणे हिन जो मां सम्झां थो त इमेज तेज़ी सां किरी रहियो आहे, जेको कूड़ ते ॿधल हिकिड़ो मोटिवेटेड हिन जो हिकिड़ो बयानी तव्हां ॾिसो न हिन जे मार्च खां अॻु बि जी ॻाल्हि कयां थो त आहिस्ता आहिस्ता ॾिसो कूड़ त आख़िर कूड़ ई हूंदो आहे न। एक्सपेक्ट करे रहियूं त हमले खां पोइ अवाम ॾाढो वधण वारो आहे। उहो पोइ ॾिसी वरितो न हालत। हे सिर्फ़ु उहो ई आहे न त हिननि जो छो जो सॼो बयानियो ई कूड़ ते हुयो ऐं हिकु हिकु बयानीअ मां
आहिस्ता आहिस्ता ही पाण विड्रॉ थी रहियो आहे, हिनखे रस्तो नथो मिले त हाणे कीअं जेको आहे उहो बसि आवाम खां हिनखे हाणे मुंहिंजे हिसाब सां त जेतिरी हिन कल्ह जेको इंटरव्यू ॾिनो आहे उन खां पोइ घटि में घटि हिनखे अवाम खां त माफ़ी वठणु घुरिजे न। त हुन अवाम में जेकी नफ़रत पैदा कई, जेकी क़ौमी सलामती इदारनि जे बारनि में हिन नफ़रत पैदा कई, जेके पाकिस्तान जे इमेज खे ख़राबु करण जी कोशिशि कई, जेका पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई, हेॾा सैलाब मुतासिरीन लखनि करोड़नि जी तादाद में बेवारो मददगार हुया ऐं हे पंहिंजे जलसनि जुलूसनि में लॻल हुयो। इन मां ख़बर पवंदी आहे त हीउ केतिरो हठ धर्म इंसानु आहे, केतिरो मग़रूर इंसानु आहे, कंहिं हिन में इंसानियत नाले जी का शइ तव्हांखे नज़र न ईंदी। त जॾहिं तव्हांजा ॾुतड़ियल माण्हू हुजनि जेके वीचारा सैलाब ऐं बारिश जी तबाहकारियुनि खां जेको आहे उन्हनि जो जीअण जंजाल थियल हुयो ऐं हिनखे पंहिंजे जलसनि जुलूसनि जी फ़िक्र, त हिन में तव्हांखे अंदाज़ो करणु घुरिजे त हिन में इंसानियत नाले जी त का शइ नज़र न पई अचे न। न त जेकॾहिं वॾे खां वॾो बि को पॉलिटिशियन हुजे हा त इन सिचुएशन में कुझु ॾींहं पंहिंजा जलसा जुलूस मोखिर करे ऐं चए हा त बाबा हीउ इंसानियत जो मसइलो आहे, पाकिस्तान में इंसानियत बेदर्दी सां। चलो जलसा त अलॻि ॻाल्हि, पर हुननि काफ़ी फंड्स बि कलेक्ट कया ऐं उन्हनि जे लाइ अनाउंसमेंट्स बि कयूं, उन मां जेकॾहिं हिकु रुपयो बि सिंध जे अवाम खे ॾिनो अथई त क़ौम खे अची ॿुधाए न, ॻाल्हि कई वञे त उन्हनि असां त चवंदा न अलॻि ऐलान कयो, पर उहा शइ हिकु रुपयो बि सिंध खे ॾिनई त उनजी ॻाल्हि कनि। कराची जे लाइ जेको आहे 500 अरब अलाए घणनि जी ॻाल्हि करे वियो, उहे कहिड़ा मिलिया। हैदराबाद जे लाइ जेको आहे अरबें रुपए जी ॻाल्हि करे वियो, उनखे हिकु रुपयो कान ॾिनो अथई। जेतिरा साल, हिकु त पोणा 4 साल प्राइम मिनिस्टर रहियो ऐं वरी इहे सैलाब जा बि जेके हिन हेॾा होॾा पैसा जमा कराया, बकोल हिननि जे त 15 अरब, कॾहिं चवंदा 12 अरब, पर स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जी रिपोर्ट आहे त 12 अरब रुपया हिननि जमा कया आहिनि। त उहे 12 अरब रुपयनि मां असांखे हिकु रुपयो ॿुधाइनि त असां सिंध जे इन ग़रीब माण्हू खे, मज़लूम माण्हू खे, मींहं ऐं बारिश खां मुतासिर माण्हुनि खे, उन्हनि ते त करोड़नि रुपया ख़र्च थियनि था न, उन्हनि ते त करोड़, ऐं उन्हनि जो हिसाबु हिननि खे ॾियणु घुरिजे त उनजी फंडिंग किथां पई थिए। अच्छा, उन्हनि खे त इहो त हुकूमत पाकिस्तान ऐं ABR जो कमु आहे, FIA जो कमु आहे, त उन्हनि खां पुछनि त हेतिरा जेके तव्हां जलसा कया, हेतिरा लॉन्ग मार्च कया, कोन ॾिठो आहे। इहो ई मसइलो आहे न, त हुकूमतुनि जी बि कमज़ोरी आहे न। सो बहरहाल जीअं जमाली साहब तव्हां बोर्ड जी ॻाल्हि कई, असीं ॻाल्हि कयूं त इमरान ख़ान साहब जिन फंड जो ऐलान कयो हुयो या जेतिरा फंड्स उन्हनि कलेक्ट कया हुया बोर्ड मुतासिरनि जे नाले ते, उहे पहुचंदे असांखे नज़र कोन आया। सो इन ई ते ॿी ख़बर असीं शामिल कंदासीं फ्रंट पेज ते। अॼु पीपल्स पार्टी जो जेके चेयरमैन आहिनि बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी सदारत हेठि हिकु इजलास थियो ऐं उन में अहम ॻाल्हि जेकी इहा हुई त घरनि जे लाइ, जीअं त हाणे मुख़्तलिफ़ जेके जेके मुतासिर थियल घर आहिनि, सर्वे हली रहियो आहे, त हू चवनि था त मुतासिर थियल जेके घर आहिनि उहे ठहनि ऐं उन मनसूबे खे पंहिंजी जेको आहे हथनी शक्ल ॾिनी वञे त जीअं जल्द कमु शुरू थिए। सो बहरहाल जल्द खां जल्द कमु शुरू करण जी बिलावल साहब जेको आहे हिदायत ॾेई छॾी आहे ऐं अगेन वरी हुननि बि इहा ई हिदायत कई त जिन जिन मुतासिर इलाइक़नि में पाणी बीठो आहे उतां जल्द नेकाली कई वञे। पर जमाली साहब अञा ताईं पाणी बीठो आहे। हाणे ॾिसो तक़रीबन 90% जेको आहे तव्हांखे उहो कुझु कचे जा इलाइक़ा हूंदा आहिनि या कुझु अहिड़ा इलाइक़ा हूंदा आहिनि जितां जेको आहे निकाली जो इशू ज़रूरु हूंदो, पर 90% इलाइक़नि मां सम्झां इहो डैमेज जेको थियो आहे पाकिस्तान जी तारीख़ में अॼु ताईं एतिरो वॾो डैमेज न थियो हुयो। अच्छा, हाणे मां त बिलावल भुट्टे साहब खे त ख़राज तहसीन पेश कंदुसि त सॼे पाकिस्तान में जेकॾहिं सभ खां वधीक इन सैलाब मुतासिरीन जी आवाज़ उथारी आहे, न सिर्फ़ु पाकिस्तान में, दुनिया जे हर मुल्क में, UN खां वठी, अरब कंट्रीज़ खां वठी, अमेरिका, बर्तानिया, फ्रांस, जर्मनी, इटली खां वठी, चाइना खां वठी, हर जॻह ते इन सैलाब मुतासिरीन ऐं बारिश मुतासिरीन जी ॻाल्हि कई आहे। त ॾिसो माण्हुनि खे रिलीफ पहुचाइण त ज़ाहिर आहे एतिरा वसाइल न आहिनि पाकिस्तान वटि ऐं ख़ासि तौर ते सिंध सूबे वटि, पर उन्हनि जी आवाज़ जेको आहे दुनिया जे कुंड कुर्छ में पहुचाए, दुनिया जी तवजह जेको आहे हेॾे मबज़ूल कराइण, त मां सम्झां थो त वज़ीर आज़म खे बि एतिरा दफ़ा हिते सिंध में दौरा कराइण या बलोचिस्तान वारी साइड ते दौरा कराइण या जुनूबी पंजाब वारी साइड ते दौरा कराइण, त जंहिं जेको कमु कयो आहे घटि में घटि उनखे एप्रिशिएट ज़रूरु करणु घुरिजे। ऐं जंहिं हिन जी सुपरविजन में मां सम्झां थो सिंध गवर्नमेंट बि घटि वसीलनि हुजण जे बावजूदि बि पंहिंजी कैपेसिटी खां वधीक कमु कयो आहे। ॾिसो जेसिताणी तव्हां कंहिंखे एप्रिशिएट न कंदा त उहो ज़ाहिर आहे पोइ उन में वरी मायूसी पैदा थींदो आहे। पहिरियों हुयो त ॾिसो जेतिरो डैमेज हुयो उन हिसाब सां जेकॾहिं सची ॻाल्हि कजे त जेतिरो डैमेज थियो हो सिंध ID हो त अलाए केतिरा जेके इन में माण्हू पंहिंजी जान खां हथ धोई वेंदा, पर उन जे बावजूदि बि मां सम्झां थो एॾो वॾो जानी नुक़सानु कान थियो। ॿियो सब्जेक्ट हुयो त उन्हनि माण्हुनि खे महफ़ूज़ मुक़ामनि ताईं मुंतक़िल करणु। टियों सब्जेक्ट हो त को माण्हू बुख न मरे, यानी पीअण जे पाणी जी फ्राइमी ऐं सुको खाधो या पचल खाधो जेको बि असां चइजे न, त ॾिसो मां नथो चवां त सभिनी ताईं पहुता हूंदा,
पर जेतिरी सिंध गवर्नमेंट जी कैपेसिटी आहे उन खां वधीक मां सम्झां थो इन्हनि कमु करे उन्हनि माण्हुनि ताईं जेको बि आहे उन्हनि खे रेस्क्यू करणु उन्हनि खे महफ़ूज़ मुक़ामनि ताईं पहुचाइणु थोरी या घणी बहरहाल सहूलियत ॾियणु पर हाणे आयो आहे असुलु मसइलो जिते असां चवंदासीं त हीउ मसइलो त ठीकु आहे एमरजेंसी जो हुयो असुलु मसइलो हाणे मां सम्झां थो त सिंध हुकूमत जो बि इम्तिहान शुरू थियो आहे एक्ज़ैक्टली त हाणे जेको आहे उन्हनि जी रिहेबिलिटेशन असुलु इम्तिहान ई हाणे शुरू थियो आहे सिंध गवर्नमेंट जो त इन्हनि लखनि माण्हुनि खे कीअं रिहेबिलिटेट कंदा इन्हनि खे घर जेको आहे पंहिंजा अझा कीअं ठाहे ॾींदा ऐं हिन वक़्तु जेको सभु ऐं उहे ज़मीनूं जेके मुतासिर थी चुकियूं आहिनि उन्हनि खे वरी आबाद करण लाइ जेको आहे कीअं जेको आहे केतिरो फैसिलिटेट कंदा हाणे आहे मां चवंदा असुलु जेको हाणे मसइलो शुरू थियो आहे न इन में हाणे असांखे बि ॾिसणो आहे त सिंध गवर्नमेंट जी कारकर्दगी छा आहे केतिरी हद ताईं उन्हनि माण्हुनि खे रिहेबिलिटेट करण में पंहिंजो किरदारु अदा कयो केतिरी हद ताईं तव्हां कंहिंजी ज़मीनुनि खे ॿीहर बहाली जे लाइ पंहिंजो वसाइल उनखे फराहम कया केतिरनि माण्हुनि खे तव्हां घर जा ठाहे यकीनी बणाइणो पवंदो न त हिननि जूं सर्वे वारियूं जेके टीम्स आहिनि उहे कीअं वञी करे पहुचनि थियूं कीअं डाटा कलेक्ट कनि पहिरियों त ॾिसो न का ख़बर ई कान पई पए त किथे तबाही घणी थी किथे घटि थी माण्हू बचा न बचा मवेशी केतिरा लॉस थियो जानी केतिरो लॉस थियो घर केतिरा डथा उहो त हिकिड़ो उहो त एमरजेंसी वारो हिकिड़ो न त उन में त वरी बि तव्हां वटि एज हासिलु हुई कॾहिं डेटा कहिड़े इलाइक़े जी सही न पई अचे कॾहिं कहिड़े इलाइक़े मां सही न पई अचे पर हाणे एटलीस्ट एतिरो टाइम थी चुको आहे जो तव्हां वटि एक्यूरेट डेटा अची चुकी आहे हाणे हिन डेटा जे मुताबिक़ त इम्तिहान तव्हांजो हाणे शुरू थियो आहे त रिहेबिलिटेशन में तव्हां कंहिं हद ताईं डिस्ट्रिक्ट वाइज़ तालका वाइज़ यूसी वाइज़ माण्हुनि खे रिहेबिलिटेट करे सघो था हाणे असुलु जो हाणे कमु शुरू थियो आहे त हाणे कुझु अरसे में असांखे ख़बर पवंदी त हाणे सिंध हुकूमत जी मां सम्झां थो त इहा हिकिड़ी टर्निंग पॉइंट हूंदी जेकी हिननि जी अॻिले इलेक्शन जे जेको आहे तुर्क जो पको हूंदो त जेकॾहिं हिननि अवाम खे सही फैसिलिटेट न कयो त मां नथो सम्झां त हे अॻिले इलेक्शन में तमामु घणो डैमेज थींदो ऐं जेकॾहिं हीअ अवाम खे फैसिलिटेट ऐं उन्हनि खे रिहेबिलिटेट करण में कामयाबु थी विया त मां सम्झां थो त सिंध में कंहिं ॿी पार्टी जो पोइ नालो निशान न रहंदो उहो ठीकु आहे जमाली साहब त बोर्ड जे हवाले सां पीपल्स पार्टी या सिंध हुकूमत जी कारकर्दगी ॾाढी सुठी रही वसीला न हुजण बावजूद बि जेको आहे हू अॻु भरा रहिया माण्हुनि खे फैसिलिटेट करण जी पूरी कोशिशि कई इमदादी सरगर्मियूं हिन वक़्तु ताईं बि जारी आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इंटरनेशनल फोरम्स ते बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे बि जॾहिं जॾहिं मौक़ो मिलियो त हुननि पंहिंजे ॿोॾ मुतासिरनि जी ॻाल्हि कई सिंध जो लीडर बि तव्हांखे नज़र न आया हूंदा चलो इमरान ख़ान त हिकिड़ो मगरूर टाइप जो माण्हू आहे ख़ैर आहे पर हुनजा जेके ॿिया जेकी सेकेंड कमांड थर्ड कमांड जेकी हूंदी आहे उहे बि तव्हांखे हिन सैलाब ऐं मुतासिरनि जे इलाइक़नि में नज़र न ईंदा त उहे कंहिं ग़रीब वटि वञनि हा उन खां पुछनि हा बाबा तूं हींअर हिकिड़ी मुसीबत में आहीं जमाली साहब मां ॿियो मसइलो बि खणी अचणु चाहियां पई त वॾा डिपार्टमेंट्स आहिनि एजुकेशन ऐं हेल्थ में तव्हां ॾिसो त पैरामेडिक्स डॉक्टर्स हिन वक़्तु सरापा एहतजाज लॻा पिया आहिनि रिस्क अलाउंस जेको मसइलो हले पियो उहो चवनि था त उन्हनि खे रिस्क अलाउंस ॾिनो वञे जॾहिं त हुकूमत यानी सिंध हुकूमत चवे पई त कोविड जे दौरान जेको आहे असां तव्हांखे ॾिनोसीं छो त हाणे कोविड जा केसिस घटि आहिनि बल्कि न हुजण जे बराबरि आहे त इहो सबबु आहे पर अगेन पैरामेडिक्स हुजनि डॉक्टर्स हुजनि पंहिंजी पघारुनि जूं धाऊं रड़ियूं करे रहिया आहिनि ॿिए तरफ़ असीं जेकर एजुकेशन डिपार्टमेंट जी ॻाल्हि कयूं जेके नौकरियूं ईंदियूं रहियूं SPSC जे पारां या PhD GST वारी ॻाल्हि आई उहे नौकरियूं आयूं उन में उस्ताद लखे भर्ती थिया उन्हनि जा के ऑर्डर्स अञा ताईं जारी न थिया आहिनि के उहे उस्ताद बि असांखे आए ॾींहुं रोडनि ते सरापा एहतजाज नज़र अचनि पिया त इहो बि त हिकु वॾो अलमियूं आहे न जमाली साहब ॾिसो हेल्थ जे हवाले सां हाणे ज़ाहिर आहे उहो हिकिड़ो कोविड अलाउंस हुयो जेको उन्हनि खे कर्से ताईं मिलियो पर मुतालबा ठीकु आहिनि ॾिसो महांगाई एतिरी वधी चुकी आहे हिन वक़्तु जो ज़ाहिर आहे उहे बि परेशान आहिनि त रोडनि ते आहिनि न जेको सच आहे उहो त इहो ई आहे न त महांगाई जी परसेंटेज एतिरी वधी चुकी आहे जो उन्हनि जी वीचारनि जी पघार जेको आहे उहा इन क़ाबिल नाहे जो हू पंहिंजो गुज़र सफ़र बहितर अंदाज़ में करे सघनि बहितर अंदाज़ में छा मां सम्झां थो हिकिड़े नॉर्मल अंदाज़ में बि करे सघनि अहिड़े तरीक़े सां ज़ाहिर आहे टीचर्स जो मां त सम्झां थो हींअर जेके 47,000 शायदि थिया आहिनि इहे त हाणे IBA क्लियर कया आहिनि त इन जी मेरिट ते त कंहिंखे बि शक कान्हे त उहो ज़ाहिर आहे पर उहो टाइम लॻंदो उन में एतिरा ऑर्डर्स जेके आहिनि उहे थियनि ऐं पाण जेकी हिननि रिपोर्ट पेश कई आहे हाई कोर्ट में शायदि कल्ह टियों ॾिसां पियो जंहिंमें ही पाण ई एतिराफ़ करे रहिया आहिनि न त 6,000 स्कूलनि में छतूं कान्हनि त हेतिरनि हज़ार स्कूलनि में फर्नीचर कान्हे त इहे सभु इशूज़ आहिनि असांखे रियलाइज़ इहो करिणो आहे त ॾिसो सिंध जी आबादी जेको आहे उहो 2.5-3 करोड़ खां शुरू थी जेको आहे हाणे 8 करोड़ 9 करोड़ ते पहुती आहे पर जमाली साहब ॾिसो न डॉक्टर्स ऐं टीचर्स जेके आहिनि उहे असांजा रोज़ जी बुनियाद ते रस्तनि ते तां बिहारे वसीला असांजा रोज़ जी बुनियाद ते घटि थी था विया आहिनि ऐं आबादी जेको आहे असांजी रोज़ जी बुनियाद ते वधंदी वई आहे त इहे जेके इशूज़ आहिनि
आबादी ते कंट्रोल जेसिताणी हुकूमतूं न कंदियूं तेसिताणी पाकिस्तान में चाहे उहो हेल्थ जो मसइलो हुजे, चाहे एजुकेशन जो मसइलो हुजे, चाहे बुनियादी सहूलियत कहिड़ी बि फ्राहमी जो मसइलो हुजे, इहे मसइला रोज़ जी बुनियाद ते वधंदा। हाणे तव्हांजो को मैकेनिज़म हुजणु घुरिजे, उहो वफ़ाक़ी हुकूमत ऐं चीनी सूबाई हुकूमतनि जी ज़िमेदारी आहे न त मैकेनिज़म ठाहिनि त सभ खां अॻु में न आबादी ते कंट्रोल कजे। ॾिसो चाइना खे जेकॾहिं पंहिंजी आबादी खे कंट्रोल करिणो, उहो सम्झे पियो त हीअ जेके असांजी आबादी आहे इन स्पीड सां जेकॾहिं वधी त पोइ हीअ पंहिंजे मुल्क खे न ठाहे सघंदा, त हुननि बैरियर्स ॿधा मुख़्तलिफ़ जॻहनि ते त आबादी खे कंट्रोल करण लाइ ही टर्म्स आहिनि। हुननि माण्हुनि खे इंसेंटिव ॾिना त जेकॾहिं तव्हां आबादी खे घटि कयो था त हुनजो ही इंसेंटिव आहे। त तव्हांखे पाकिस्तान में बि आबादी खे पहिरियों कंट्रोल करण जे लाइ तव्हांखे इंसेंटिव ॾियणा पवंदा आवाम खे, इन मामले ते कमु करिणो पवंदो। वरी जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि जंहिंमें चाहे अफ़गानी आहिनि, अफ़गानी आहिनि, बिहारी आहिनि, बंगाली आहिनि, बर्मी आहिनि, लखनि जी तादाद में इहे आहिनि। इन्हनि सभिनी खे कंहिं हिकिड़ी जॻह ते या त कैंपुनि में रखी करे जेकॾहिं तव्हां इन्हनि खे महाजरीन जो दर्जो ॾियणु चाहियो था त उन्हनि खे ॾेई करे उन्हनि खे उते सहूलियतूं फ़राहम कयो। पर जॾहिं ही बेहंगम तरीक़े सां मुख़्तलिफ़ तव्हांजी क़ीमती ज़मीनुनि ते कब्ज़ा करे पंहिंजी कॉलोनियूं ठाहे था छॾनि, त कहिड़ी तरह तव्हां इन्हनि ताईं पाणी पहुचाए सघो था, कहिड़े तरीक़े सां तव्हां इन्हनि ताईं सेवरेज लाइनूं पहुचाए सघो था, कीअं तव्हां इन्हनि खे बिजली ॾेई सघो था, गैस ॾेई सघो था, या इन्हनि खे प्रॉपर उते उन्हनि जे इलाइक़नि में हॉस्पिटलूं ठाहे सघो था, या उन्हनि खे प्रॉपर एजुकेशन नामुमकिन ॻाल्हि आहे न। त सभ खां अॻु में जेको सब्जेक्ट गवर्नमेंटनि जो हुजणु घुरिजे त पॉपुलेशन खे कंट्रोल करण जी प्लानिंग हुजे। ॿियो बुनियादी सहूलियतूं फ़राहम उमेद सिर्फ़ु उन्हनि खे थी सघंदियूं, एम्प्लॉय जी सैलरी त इन्हनि खे वधाइणियूं पवंदियूं। वजह इहा आहे जो फ्लक्चुएशन जेको आहे महांगाई, ॾिसो महांगाई इन हद ताईं आहे त हीअ जेतिरी बि पघार वधाईंदा न त ओतिरो घटि हूंदो। वजह तव्हांखे ॿुधायां त ॾिसो पेट्रोल जी फ्लक्चुएशन जे करे ऐं हथरादू जेके असांजा मसनूई ज़ख़ीरा अंदोज़ आहिनि उन्हनि जी पंहिंजी माफ़ियाज़ जे करे खाइण पीअण जूं शयूं एतिरियूं महांगियूं थी चुकियूं आहिनि, यूटिलिटी जा बिल तव्हांजा एतिरा महांगा थी चुका आहिनि जो ज़ाहिर आहे जेको पघार वठंदड़ पेशा आहे वारो माण्हू आहे उहो त शदीद परेशानी जो शिकार आहे न। त हाणे सरकार खे बि पैसा वधाइण घुरिजनि ऐं जेके प्राइवेट इदारा आहिनि, अञा सरकार में त वरी बि वेजिस जे हवाले सां 25,000 रुपया मिनिमम आहे, वरी उन खां पोइ वरी मथे ई आहे सभिनी जी जेके नॉर्मल मिनिमम वेजिस उन्हनि 25,000 रखी आहे, जेकी प्राइवेट इदारनि खे बि 25,000 मिनिमम वेजिस करणी आहे, पर कंहिं कई आहे नथो कनि न त इम्प्लीमेंटेशन कान्हे। इहो गवर्नमेंट जो कमु आहे न। त जेकॾहिं तव्हां वेजिस जेको आहे हिकिड़ो मुक़ररु कयो आहे ग़रीब माण्हुनि जे हवाले सां, त भई तव्हां पंहिंजे उन ऑर्डर खे तमामु फैक्ट्रियुनि कारखाननि इदारनि में इम्प्लीमेंट करायो न। हाणे ज़ाहिर आहे ग़रीब त वीचारो परेशान खां परेशान आहे न, उनजी त अच्छा उनजे करे एॾे ख़ासि तौर ते वरी इलीगल इमिग्रेंट्स जे करे, वधंदड़ आबादी जे करे इहो तव्हांखे जेको ॾोह ऐं क्राइम नज़र अचे थो, मां नथो चवां त 100% उन्हनि जे करे आहे, पर एटलीस्ट 40-50% जेको आहे क्राइम इन जे करे बि आहे त तव्हांजा वसीला घटि आहिनि, माण्हू परेशान आहिनि, पोइ नंढियूं वॾियूं चोरियूं या बेरोज़गारी जे करे, या जेके ख़ासि तौर ते इहे इलीगल इमिग्रेंट्स जेके असां बार बार चवंदा आहियूं, असल जेकॾहिं तव्हां जड़ ते वेंदव त तव्हांखे नज़र ईंदो त इहे इन में इन्वॉल्व आहिनि। तव्हांजी नादरन बाईपास ते बि ॾिठो हिकिड़ो मुख़्तियारकार शहीद थी वियो आहे, त ज़ाहिर आहे उहे बि गैर मक़ामी माण्हू आहे जेके लैंड ग्रेबर्स आहे, उन्हनि फायरिंग करे हिकिड़े मुख़्तियारकार खे बि शहीद करे छॾियो। त इन क़िस्म जी माफ़ियाज़ खे तव्हांखे हितां ख़तमु करिणो पवंदो जेकॾहिं तव्हांखे सिंध में अमन कराइणो आहे। त सभ खां अॻु में जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि, जेके असां गैर क़ानूनी परदेही चवंदा आहियूं, इन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ु तव्हांखे मुअसर कार्रवाई करणी पवंदी। ऐं छो जो हीअ असांजे मुख़्तलिफ़ पॉइंट्स ते अची वेही रहिया आहिनि, हिननि कब्ज़ो करे चुको आहे। ऐं इतां ई तव्हां ॾिसो त तव्हांखे मंशियात जी ट्रेल मिलंदी, हितां तव्हांखे हथियारनि जी सप्लाई जी ट्रेल मिलंदी, हितां तव्हांखे हर क़िस्म जो जराइम मिलंदो। यानी जेसिताणी सिंध हुकूमत ख़ासि तौर ते इन शइ खे फोकस करे एक्शन्स रखंदी, तेसिताणी जेको आहे इहो मसइलो पाकिस्तान जे लाइ ख़ासि तौर ते सिंध जे लाइ वधंदो पियो वञे। जमाली साहब थैंक यू सो मच। प्राइम जेको आहे ख़तमु थी वियो आहे। बहरहाल जी जमाली साहब बि मुख़्तलिफ़ तज़िया पेश कया ऐं असीं ॻाल्हियूं कयूंसीं त जेकी सियासी गर्मा गर्मी आहे उहा हिकु तरफ़ आहे, पर ॻाल्हि कयूं त मुल्क जा जेके अहम ऐं वॾा मसइला आहिनि ऐं आवाम जा मसइला आहिनि, जेके तव्हांजा मसइला आहिनि, उहे आहिनि त बेरोज़गारी, गुरबत ऐं महांगाई हिन वक़्तु उरूज ते आहे। उनखे खपे त हुकुमराननि खे थोरो अॻिते अचणु खपे ऐं आवाम जो दिलि खटणु खपे त जीअं हू बि पंहिंजी ख़ुशी ख़ुशी ज़िंदगी गुज़ारे सघनि। ऐं ईअं जीअं त वॾा डिपार्टमेंट्स असीं प्रोग्राम में बि ॻाल्हि कईसीं हेल्थ या एजुकेशन, उहो असांखे रोडनि ते सरेआम जेको आहे दरबदर थींदा नज़र न अचनि। सो बहरहाल प्रोग्राम ख़तमु कंदासीं, इजाज़त ॾींदा, पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।